नौशर फिरोज खान खबर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ टाउन कमेटी ऐं ज़िला काउंसिल जे मुलाज़मन प्रेस क्लब अॻियां निकिरण उस में एहतिजाजी मुज़ाहिरो करे पगार घटण ते बुख हड़ताली कैंप लगाई ऐं टाउन के करप्ट ऑफिसरन खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते किशन राजा, नवीद ट्रगर, कामरान ट्रगर, मौला बख्श शेख, मंजूर मलिक ऐं ॿियनि चयो त जॾहिं खां करप्ट ऑफिसर शजरुद्दीन सिद्दीकी आयो आहे उन ॾींहं खां वठी उन मुलाज़मन सां ज़ुल्म करे ॾिनो आहे। हर मुलाज़म जी पगार मां 5 खां 10 हज़ार कटवटी थिए थी, पर बुहारीदार लाइ आयल बुहारन जा पैसा भी सीढ़ी वर्दियुनि जा पैसा भी खाई वञे थो। असां काल्ह खां वठी कम छॾे हड़ताल कई आहे। जेसीं ताईं असां पंहिंजी मुकमल पगार ऐं ॿियूं मराहतूं न वठंदासीं असां कम न कंदासीं। असांजो वज़ीर बल्दियात सेक्रेटरी बल्दियात खां मुतालबो आहे त फौरन हिन करप्ट राशि ऑफिसर शजरुद्दीन सिद्दीकी खे बदिली न कयो वियो त कम कोन कंदासीं ऐं फौरन असां मुलाज़मन खे पगार ॾिनी वञे। 1000 खां 5000 ताईं जेका कटवटी हाणे कई वई आहे उहा ॾिनी वञे। एहतिजाज में मुस्लिम लीग नून जे अॻवान गुलाम सरवर आराइन पिणु शिरकत कई।